छो त मां जयपुर जी आहियां त मुंहिंजे स्टडीअ जो खेत्र जेको आहे उहो आहे जयपुर जो ई इंदिरा बाज़ार, नेहरू बाज़ार, बापू बाज़ार वग़ैरह। इन्हनि में पहिरीं छा थींदो हो त जॾहिं बि घर में को शादी वियांह हूंदो हो या घर में को बि ॾिण वार अचे त जंहिंखे बि कपिड़ो लटो वठिणो हुजे त उहे बापू बाज़ार, नेहरू बाज़ार, इंदिरा बाज़ार हिते वेंदा हुआ, उते वठी ईंदा हुआ। त हिते ॾिणनि जे ॾींहंनि में या शादी वियांह जे सावन जे ॾींहंनि में काफ़ी भीड़ नज़र ईंदी हुई। पर अॼु जो माहौल जेको ॾिसूं था उहो इन जे बिल्कुलु उबतड़ आहे। अॼु हिते बिल्कुलु सम्झो त शांती लॻी पई आहे। इवन ॾिणनि जे ॾींहंनि में, शादीअ जे सावन जे ॾींहंनि में बि हिते शांती लॻी पई आहे, ओतिरा धंधा धाड़ियूं कोन आहिनि। त इन जो छा कारण आहे? इन जो कारण इहो ई आहे त हिकु त ऑनलाइन बिज़नेस माण्हुनि खे जो वधी वियो आहे। ऑनलाइन ते ई माण्हू ख़रीदी करणु पसंदि था कनि, छो त उन्हनि खे हेॾां होॾां वञिणो कान थो पवे, घर में ई पसंदि करे उहो घुराए था वठनि। त हिकु ॻाल्हि त इहो ई आहे। ॿी ॻाल्हि, जेके कॉलोनियुनि में दुकानूं ठही वियूं आहिनि रेज़िडेंशियल एरियाज़ में बि, जीअं मालवीय नगर जो पंहिंजो हिकु रेज़िडेंशियल एरिया में बि हिकिड़ो शॉपिंग सेंटर आहे, मानसरोवर में बि हिकिड़ो शॉपिंग सेंटर आहे, मध्यम मार्ग आहे, हेठि दुकान आहिनि, मथे मकान आहिनि। ऐं ईअं ई इन ई नमूने सां ॿिए जॻहियुनि जॻहियुनि ते बि ईअं रेज़िडेंशियल कॉलोनियुनि में बि दुकान नज़र अचनि था। त माण्हू परे न वञी करे पंहिंजी कॉलोनीअ में वञी करे ऐं ख़रीदी करे थो अची वञे। त इन करे बि जेके इहे बाज़ारूं आहिनि हिते नेचुरली आहे, माण्हू नथा वञनि त धंधा धाड़ियूं घटि थी विया आहिनि। त हाणे ऐं टियों कारण जेको मां सम्झां थी उहो अॼुकल्ह जेके ॿार आहिनि, माउ पीउ न, जेके ॿार आहिनि उहे उन्हनि जो रुझान भई सरकारी नौकिरी कयूं या का पढ़ी लिखी करे ॿियो को मुक़ाम हासिलु कयूं, ॿियो को उहिदो हासिलु कयूं, जीअं डॉक्टर ठहूं, CA ठहूं। इन्हनि पढ़ाईअ ॾांहुं उन्हनि जो रुझान वधीक आहे ऐं उहे धंधे में वञणु नथा चाहिनि। त इन करे बि इहो टियों मुख्य कारण आहे जंहिंजे करे सिंधियुनि जा जेके बिज़नेस आहे उहो पहिरीं खां मां घटिजंदड़ थी ॾिसां। असांखे यादि रखणु घुरिजे त असां सिंधियुनि जी सुञाणप असांजे बिज़नेस सां ई आहे। असांखे इहो मञियो वेंदो आहे कि असां पंहिंजे पुरुषार्थ सां महिनत मशक़त करे करे ऐं अॼु पंहिंजा घर, मकान, फैक्ट्रियूं अॾायूं आहिनि। जे धंधा धाड़ियूं ई विया हली त असांजी सुञाणप ई ख़तमु थी वेंदी। त इन लाइ छा करणु घुरिजे त पहिरियों ॻाल्हि त सिंधियुनि खे बि जेके पंहिंजो ऑनलाइन बिज़नेस शुरू करणु घुरिजे। जिन करे चुका आहिनि उहो त सुठी ॻाल्हि आहे, पर जिन न कयो आहे उन्हनि खे पैरेलल हिकिड़ो बिज़नेस ऑनलाइन करिणो ई पवंदो। घर में चाहे उहे लेडीज़ कनि चाहे पाण कनि, भले कीअं बि कनि, पर उन्हनि खे ऑनलाइन बिज़नेस में अचिणो ई पवंदो। अगरि उहे मेन स्ट्रीम में रहणु था चाहिनि त उन्हनि खे ऑनलाइन बिज़नेस करिणो ई पवंदो। ॿी ॻाल्हि त जेके छोकिरा आहिनि उहे उन्हनि जो जेको पढ़ाईअ में रुझान आहे उहा सुठी ॻाल्हि आहे, पर हर कंहिंखे उहिदो नथो मिली सघे। इहा ॻाल्हि यादि रखिजे त हर को उहिदेदार नथो ठही सघे। ऐं जेके उहिदेदार माण्हू बि आहिनि जेके सिंधियुनि में बि, त घटि ॻणप जे करे पंहिंजी अल्पसंख्यक आहियूं, घटि ॻणप में आहिनि सिंधी, त इहो बि मां ॾिठो आहे त उन्हनि जे जेके ऑफ़िसुनि में उहे घणो करे उहे अकेला ई हूंदा आहिनि। ॿिया सभु ॿिए समाज जा हूंदा आहिनि, उहो हिकिड़ो ई सिंधी हूंदो आहे। त अकेले सिंधी हुजण जे करे हुनजी ओतिरी हलंदी पुॼंदी न आहे। उहो ॿियनि खे बि, पंहिंजे नंढे उहिदे वारनि खे बि साईं साईं करे पियो हलंदो आहे। त सिंधियुनि जी एतिरी उहिदे हासिलु करण खां पोइ बि उहो मक़सदु हासिलु न थी सघंदो आहे। इहा कटू सचाई आहे। ऐं इन करे उन ॾांहुं भॼण त असां भई सरकारी नौकिरी कयूं या नौकिरी कयूं त पंहिंजा धंधा धाड़ियूं बि पुठियां रहिजी वेंदा। जेका सिंधियुनि खे जंहिंसां सुञाणप मिली आहे, जंहिंसां नालो मिलियो आहे, जंहिंसां अॼु मान मिलियो आहे, अॼु इहे धंधा धाड़ियूं घटिजंदा वेंदा।
ऐं छोकिरनि जा रुझान बि नौकिरीअ जी तरफ़ वेंदा त पोइ नेचुरली आहे त सिंधियुनि खे ओतिरो मान न मिली सघंदो, छो जो अॼुकल्ह सभु को पैसे वारे खे ई थो पुछे। असांखे बि चारि माण्हू पुछनि था त रुगो पैसे जे करे ई था पुछनि। इहो यादि रखिजे। असां छो जे दान पुण्य कयूं था मंदरनि खे, टिकाणनि खे या वग़ैरह संस्थाउनि खे, जेके बि दान पुण्य कयूं था त उन जे करे ई असांखे माण्हू चारि पुछनि था। जे इहो न हुजे या पैसो बि न हुजे त पोइ केरु पुछंदो। इहो यादि रखिजे त असांजी जेका पुछ आहे उहा पैसे जे करे ई आहे। त इन खे क़ाइमु रखण लाइ अॼुकल्ह जे जेके छोकिरा आहिनि उन्हनि खे हरू भरू नौकिरी ई खपे, पढ़ाई ई कयूं, भले उते कामयाबी मिले न मिले, उते लॻा पिया हुजूं, पंहिंजी अधु उमिरि उते विञायूं, त इहो जेको रस्तो अपनाए चुका आहिनि उहो सही न आहे। पंहिंजे धंधे धाड़ियुनि जे ॾांहुं उनखे पढ़ियल लिखियल नमूने सां बि करे सघिबो आहे, ॿिए नमूने सां करे सघिबो आहे, इनोवेटिव तरीक़ा अपनाए करे सघिबो आहे। ऐं मां त इहो बि चवंदमि कि जेके छोकिरियूं बि जेके रुगो पढ़ाईअ जे पुठियां थियूं वञनि या सरकारी नौकिरीअ जे पुठियां थियूं वञनि, त उहे न वञी करे पंहिंजे शादीअ खां पोइ या शादीअ खां पहिरीं बि पंहिंजे भाउ खे, पीउ खे या शादीअ खां पोइ पंहिंजे घोट खे पंहिंजे बिज़नेस में हथु वठाइनि। ऐं जेको घर जो माण्हू जेको साथ ॾींदो उहो धारियो माण्हू साथ न ॾींदो, भले उहो केतिरो बि सुठो हुजे। त अॼु नौकर चाकरनि जे मथां पाण डिपेंड आहियूं, पर नेठि घर जो माण्हू त घर जो ई रहंदो। त इन जे करे घर जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि खे बि बिज़नेस में ई पंहिंजी रुचि ॾेखारणु घुरिजे। ऐं बिज़नेस में बि घणेई मुक़ाम, वॾा वॾा मुक़ाम हासिलु करे था सघिजनि। त मुंहिंजो इहो सुझाव आहे त पंहिंजे धंधे धाड़ियुनि खे न छॾिजे, इन्हनि खे सुठे नमूने सां या ॿिए इनोवेटिव आइडियाज़ सां कीअं करे थो सघिजे। छोकिरा आहिनि जेके जवान छोकिरा आहिनि, जवान छोकिरियूं आहिनि, उहे प्लस ऑनलाइन बिज़नेस में बि इहे पढ़ियल लिखियल छोकिरा ऐं छोकिरियूं अॻियां अचनि त असांजी सिंधियुनि जी सुञाणप केॾांहुं ई कोन वेंदी। जय झूलेलाल।